अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल ताड़ी से रहो न्यू मेहरान न्यूज़ शुरू कयूं था ख़बरन ख़बर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। रतो देरो म्यूनसिपल कमेटी चेयरमैन एडवोकेट मुनीर खान जलबानी ऐं DSP रतो देरो डॉक्टर ज़हूर अहमद सुमरो जी कोशिशनि सां जनरल बस स्टैंड कोट ऐं थाणे वारे मेन रोड सां टैक्सी स्टैंड ते क़ाइम थियल गैरकानूनी हददख़लियूं हटाइण बाद रोड कुशादो थी वियो। ईंदड़ वींदड़ माण्हुनि जी तकलीफ़ में घटिताई आई आहे ऐं जनरल बस स्टैंड ते ट्रैफिक जाम रहण वारो सिलसिलो बि ख़त्म थी वियो आहे। उन हवाले सां शहर जे सुञाण दूरिन MC रतोदेरो चेयरमैन एडवोकेट मुनीर खान जलबानी ऐं DSP रतोदेरो जे उन क़दम खे पिणु साराहियो ऐं हिननि वधीक म्यूनसिपल कमेटी चेयरमैन एडवोकेट मुनीर खान जलबानी खां मुतालबो कयो त शिकारपुर नाको म्यूनसिपल रोड SP बाज़ार ऐं रते देरे जे रेशम गली बाज़ार समेत ॿियनि हंधनि तां बि गैरकानूनी हददख़लियूं हटायूं वञनि त जीअं शहरियुनि खे घुमण फिरण में आसानी थी सघे ऐं शहर जी ख़ूबसूरती बि बहाल थी सघे।